जीअण जा जतन हुअ केॾा करे थी, रोज़ जिए थी रोज़ मरे थी। सुहिणी सदा सिंध जाई, सुहिणी सदा खबरदार माई मुरादी, मूंखां संग जी ॻाल्हि न कजांइ। अॼु बि इनकार अथई, सुभाणे बि इनकार अथई। छो छाजो इनकार थई? अदा मलूक पिरे मुंहिंजे पुट जी मंगा अॼु बि आहे, सुभाणे बि उन जी थींदी। ॾिस मुरादी, मुंहिंजो ब्लड प्रेशर ख़राब न कर। मूं तोखे अॼु बि जवाबु ॾिनो, ॾींहं क़यामत ताईं जवाबु अथई बस। मां चवां थी शराफ़त सां, इज़त सां मूंखे तारीख़ ॾे, न त तोखे ख़बर आहे न मूंखां बुछड़ो थी वधीक केरु कोन लॻंदई। मां चवां थो निकिरी वञ मुंहिंजे घर मां, न त धिका ॾेई कढंदुसि। हाँ हल हथ त लाहे ॾेखार, हथ त लाहे ॾेखार मूंखे, त ॾींहं जा तारा तोखे ॾेखारियां। तोखे ख़बर न आहे मोहम्मद लाइक जी नौकरियाणी आया वॾा मुड़ुस आहे साईं, मूंखे धिका ॾेई हाणे घर मां कढंदो। मुंहिंजे पुट जी मंगा आहे का तुंहिंजी बादशाही कोन थी हले। मां चवां थो निकिर मुंहिंजे घर मां, जंहिंखे वणे तंहिंखे वञी दाह ॾे। हल। हाँ तोखे ख़बर कान्हे वॾेरे लाइक वटि कमु कंदी आहियां, उन खे सभु ॻाल्हियूं ॿुधायां थी। वॾेरियाणी खे त मूं ॿुधाए छॾियूं आहिनि। ॾिसजां त तोसां हशर कहिड़ो था कनि, ऐं जेकॾहिं उन्हनि इंसाफ़ न कयो त कोर्ट सॻोरी पई आहे, उते मुंहिंजो फ़ैसिलो थींदो। इहे आम कान वेंदी सही। हा हल हल कोर्ट ते वञी, जिना वणे तिना वञी, निकिर था हल हल। आउं चवां थी मूंखे हथ न लाहींदो कर, पर इहा छोरी ॾिस त मुंहिंजी आहे। ॾिसां त कीअं नथो इहा छोरी जो संग मूंखे ॾी। इहा बशू जी कुंवार अथ इहा दिलि ते लिखी छॾ। हा हाणे हली थी या ॾेई। आउं चवां थी मुंहिंजो नालो न खण, ॾेई बेचारो ॻाल्हाए थो मूंसां। छिके तोखां वठां। अदा तॻे हाणे मां तव्हांखे छा चवां, मूं तव्हांखे शइ ॾेई छॾी आहे, हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, जेका तारीख़ रखो मूंखे क़बूल आहे। जेकॾहिं यार मूं ते तो तारीख़ रखी न, त बाबा पोइ मुंहिंजी तारीख़ अथई ॾहीं। अदा तॻिया 10 तारीख़ सुभाणे न परीं आहे, एतिरो जल्दी? बाबा सामान सरा सभु वरिता पिया न, कमु लथो पियो। बाक़ी हाणे कम खे हथो रुगो अॻिते धिको ॾियणो। हाणे पाण खे करणो इहो आहे त 10 तारीख़ न्याणीअ खे वनवा में विहार, 17 तारीख़ अल्लाह अल्लाह ख़ैर सलाह। पोइ ईअं ठीकु आहे न बाबा? ठीकु आहे, जीअं तव्हांजी मर्ज़ी। ऐं सालिया यार हाणे मोकिलाणी कान्हे, तोॾे बि ख़ैर असां ॾे बि ख़ैर, मां हलां। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा, ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।